अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। दोस्तों, आउं आहियां अली हसन अब्बासी। अवां जेकॾहिं मुंहिंजो चैनल पहिरियों दफ़ो ॾिसी ॿुधी रहिया आहियो त बराए महिरबानी मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब कंदा, बेल आइकन खे क्लिक कंदा ऐं जेकॾहिं मुंहिंजी ऑडियो पसंदि अचे त उनखे लाइक कंदा ऐं कमेंट्स बॉक्स में पंहिंजी राय खां आगाह कंदा। किताब आहे दयारे दिल ऐं दास्ताने मुहबत, मुल्क दिल जो मोकिरो जंहिंजो अर्श ज़मी आसण, छुट्टो फ़क़ीर सांगी। मुसनिफ़ GM सैयद, छपाईंदड़ फिक्शन हाउस, लाहौर, हैदराबाद, कराची। छापो पहिरियों साल 2013 ईस्वी। किस्त पहिरीं, इंतिसाब। मादरी सिंधु जे चरणनि में 5000 साला शानदार माज़ीअ वारे सिंधु देश खे अक़वाम आलम में संदसि जाइज़ मक़ाम हासिल कराइण लाइ जन आशिकान सिंध पंहिंजूं ज़िंदगियूं सर्फ़ कयूं आहिनि, तन जे लिस्ट में पंहिंजो नालो दाख़िल करण लाइ ही 70 साला खोजनाउनि जो दास्तान मुबाने सिंध जी ख़िदमत में उन ई उम्मीद सां पेश करियां थो त मन ई सावापन तोहफ़ा दरवेश तौरु मंझंदि सियासी शऊर, क़ौमी गैरत ऐं जज़्बा आज़ादी पैदा करण लाइ कारआमद थियनि। तोणी तूं वॾी थी तोए उथी आतणा थी भेड़ी भेड़ में वारियें ॿी हॾ कर मकाए त सराफ़ तो सभा कोनी कातारनि सी। हिकु जुलाई 1973 ईस्वी। ग़ुलाम मुर्तज़ा। पेश लफ्ज़। दरकलम आवर्द हाफिज किसा लाले लबश आबे हैवान में रूदे हरदम जा कलाम मां हनूज़। ख्वाजा हाफिज़। माना जॾहिं खां हाफ़िज़ उन जी मुहबत जे किसे खे लिखणु शुरू कयो आहे उन वक़्त खां अॼु ताईं संदसि लिखयत मां ज़िंदगी टपकी रही आहे। मज़हबी मालूमात बनिस्बत हिकु किताब जीअं ॾिठो आहे मूं नाले सां अॻे लिखियो अथमि, जो सिंधी, उर्दू ऐं अंग्रेज़ीअ में छपिजी चुको आहे ऐं घणेई नुक्ताचीनियुनि जो बाहिस बणियो आहे। हाणे जॾहिं इश्क जे मसइले ते पंहिंजे तजुर्बनि ऐं मालूमात जो ज़िक्र कलमबंद कयुमि थिए त ख़दशो पैदा थियो त ख़बर नाहे उनखे अलाए जे कहिड़े नमूने वरितो वेंदो। घणे वक़्त खां मज़हबी, रूहानी, नफ़्सियाती ऐं सियासी मसइलनि खे अहिड़ीअ तरह विराए पेश कयो वियो आहे जो उहे ज़िंदगीअ जे अलहदा मसइलनि जी हैसियत वठी विया आहिनि। मज़हब मुलनि, पंडितनि ऐं पादरियुनि जी मीरास बणिजी पियो आहे, जंहिंमें हिननि खां सवाइ ॿिए कंहिंजी दस्त अंदाज़ी बर्दाश्त नथी कई वञे। रूहानियत पीरनि, जोगियुनि, राहिबनि ऐं फ़क़ीरनि जो विरसो थी पई आहे, उन में ॿिए कंहिंजे दख़ल खे जाइ कान थी मिले। नफ़्सियाती मसइलनि खे हिकु तरफ़ प्रेम ऐं मुहबत जा नाला ॾेई इज़त ऐं एहतराम सां यादि कयो वियो आहे त ॿिए तरफ़ उनखे लाहे बाज़ारी दर्जे ते आंदो वियो आहे। सियासत मुल्क ख़तरनाक सूरत अख़्तियार करे पाकिस्तान अंदरि महाजर, पंजाबी मुस्तक़िल मफ़ाद जी मोनोपोली थी वई आहे। उन में ॿिए कंहिंखे बर्दाश्त नथो कयो वञे। मज़हब ते किताब लिखण करे मुल्हनि खां कुफ़र जी फ़तवा मिली। सियासत ते आज़ाद राय जे इज़हार करे मुल्क दुश्मनीअ जा ख़िताब मिलिया ऐं 13 साल जेल या नज़रबंदीअ जूं सहूबतूं बर्दाश्त करणियूं पियूं। हाणे हज़रत इश्क ते कलम खण करे ख़बर न आहे त कहिड़ो इनाम या सज़ा मिले। अक्सर आशिक ऐं सूफ़ी चई विया आहिनि त इश्क जे राज़नि खे मख़फ़ी रखिजे, जो उहे आम जे सम्झ खां मथे हुआ। हाफ़िज़ शिराज़ी फरमाए थो त मसलते नीस्त के अज़ पर्दा बरून अफ़तद राज वरना दरे मजलिस ज़िंदानी ख़बर नीस्त के नीस्त। माना इस्लाह भरी ॻाल्हि न आहे कुझनि राज़नि खे परदे खां कढी ॿाहिरि कजे, न त रिंदनि जी संगत खे हर क़िस्म जी मालूमात आहे। शाह लतीफ़ फरमायो आहे त निहाईअ खां नींहुं सिख मुंहिंजा सुपरी, सड़े सारो ॾींहुं ॿाहिरि बाफ़ न निकिरे। बावजूदि उन्हनि हिदायतुनि ऐं ख़ौफ़ ख़तरनि जे दिलि झले ही किताब लिखी रहियो आहियां। गरचे बदनामी अस्त नज़दीक आकिलान मानमी ख्वाहिम नंगो नामुरा। माना जेतोणीक ज़ाहिरी अकुल वारनि जे अॻियां उहे ॻाल्हियूं ऐब वारियूं आहिनि, पर असां नंग नामूस जे तालिबनि मां न आहियूं। ऐं बुनियादी तरह जज़्बाती रहियो आहियां। किताब पंहिंजी कहाणी पंहिंजी ज़ुबानी जे इब्तिदा में लिखियो अथमि त नंढपण खां वठी कुदरत असर पज़ीर दिलि अता कई हुई। कुदरत जा उम्दा नज़ारा, मिठा ऐं सुरीला आवाज़, सुहिणियूं शकिलियूं ऐं शयूं दिलि ते गहरो असरु पैदा कंदियूं हुयूं। सुठो माहौल,
ख़ुशीअ जी लहर पैदा करे मौज में आणे छॾींदो हो। हर दर्दनाक आवाज़, वाक़ियो, किस्सो ऐं नज़ारो दिलि खे मग़मूम बनाए विझंदो हो। जज़्बाए दिलि सां गॾु अक्सर ग़ौर ऐं फ़िक्र जो मादो बि शामिल हाल रहंदो हो। उन करे बाज़ अहिड़ी हालत थींदी हुई जो वेठे वेठे कंहिं ॻूढ़े ख़्याल में गुम थी वेंदो हुउसि। आस पास छा वहंदो वापरंदो हो तंहिंजो पतो न पवंदो हो। पढ़ंदे पढ़ंदे किताब सीने ते रहिजी वेंदो हो, जंहिंजो पतो कुझु वक़्त खां पोइ पवंदो हो त कंहिं ख़्याल ऐं फ़िक्र विच में पई पढ़ण में रुकावट पैदा करे छॾी हुई। बाज़े ॻाल्हियुनि कंदे सिलसिला कलाम विच में क़तअ थी वेंदो हो ऐं ख़ामोशी तारी थी कंहिं धुन में गुम थी वेंदो हुउसि। उन वक़्तु अक्सर दोस्त सुजाग करे पुछंदा हुआ त केॾांहुं गुम थी वियो आहीं? मतिलबु त जज़्बात ऐं फ़िक्र जे तसादुम या इंतिशार करे न गुफ़्तगूअ में राब्तो रहंदो हो न तबियत में एतदाल। ऐं अञा 16 महीननि जो होसि त वालिद शहीद थी वियो हो। घर में ॿियो को बि मर्द माण्हू न बचियो हो। ख़ानदान में अखियुनि अॻियां अकेलो ॿारु हुअण करे घर जी औरतुनि ॻोठ खां ॿाहिरि पढ़ण लाइ न छॾियो। उन करे तालीम अधूरी रहिजी वई। सन जे सिंधी स्कूल में 6 दर्जा पढ़ण बाद मूंखे पारसी ऐं अरबी पढ़ण लाइ काज़ी मोहम्मद हाशिम वटि विहारियो हुयो। उन वक़्तु धारे शाह जो रिसालो ऐं दीवान हाफ़िज़ पढ़ण लाइ मौक़ो मिलियो। अहिड़ीअ तरह कुझु किताबनि ऐं कुझु सालिहनि जी सोबत मां पतो पियो त इंसानी ज़िंदगीअ जे कमाल ख़ुदा जी सुञाण में मुज़मर आहे। ख़ुदा जी सुञाणप पाण सुञाण बाद हासिलु थी सघंदी आहे। उहे ॻाल्हियूं कीअं हासिलु थी सघंदियूं, उन लाइ मूंखे ॿुधायो वियो त हेठियां 3 रस्ता उन राह जी रहनुमाई करे सघनि था। तक़वा या परहेज़गारी, तज़किया नफ़्स या अंदरि उजारणु, सोबत सालिहान या सत्संग। बहितर आहे त उन्हनि टिनी तरीक़नि जी उन वक़्तु ॾसियल माना ऐं मफ़हूम बाबति कुझु ज़िक्र पढ़ंदड़नि जी मालूमात लाइ पेश करियां। नंबर 1, तक़वा या परहेज़गारी। इन मां संदन मक़सदु बदन साफ़ रखणु, कपिड़ा साफ़ पाक पाइणु, खाधो सलीस ऐं पवित्र खाइणु, ज़िना खां परहेज़ करणु, हिलाल जी रोज़ीअ ते गुज़ारो करणु, नशेदार शयुनि जे इस्तेमाल खां गोशो करणु, ठगी ऐं चोरी न करणु, गिला ऐं कूड़ खां परहेज़ करणु वग़ैरह ॻाल्हियूं शुमार कयूं वयूं थिए। नंबर 2, तज़किया नफ़्स या अंदरि उजारणु। उन लाइ इबादत करणु लाज़मी करार ॾिनी थी वई। मुसलमाननि में 5 वक़्त नमाज, तहजुद, इशराक, शबे बेदारी, विर्द ऐं वज़ाइफ़, चिला कशी, रोज़ा रखणु, ज़ाती ज़िक्र करणु वग़ैरह ॻाल्हियूं निहायत कारआमद सम्झियूं थी वयूं। संदन चवणु हो त अंदरि उजरण बाद नूरे इलाही जूं तजलियूं ॾिसण जो आसरो हो, जंहिंजे वसीले अणॾिठल ऐं अणॿुधल राज़नि खे खोलण जो इम्कान हो। नंबर 3, सोबत सालिहान या सत्संग। ख़ुदा शनासीअ लाइ दरवेशनि ऐं संतनि जी सोबत जी हिदायत कई थी वई। जन मां कन खे रहबर या गुरू वठी उन जी रहबरीअ हेठि ख़ुदा जे वेझो थियण लाइ राह हमवार करणी हुई। उहे तरीक़ा घणो करे हर मज़हब जे पोइलगनि में मुरविजो आहे। हिंदुनि में ब्राह्मणनि जो ज़ोर सफ़ाईअ ते घणो हो। रोज़ सनानु करणु, ॾियारी कपिड़ा धोई पाइणु, खाधे में मांस ऐं मच्छीअ खां परहेज़ करणु, हर क़िस्म जे नशे वरताइणु, चोरी ऐं ठगीअ खां पासे रहणु ऐं गिला न करणु मुख्य ॻाल्हियूं शुमार कयूं वयूं थिए। हिंदुनि जे कर फ़िरक़नि सिर्फ़ु ज़िना खां पासे रहण जी तलक़ीन ते कई त के अफ़राद हर शहवानी ख़्वाहिश या मुबाशरत खे पलीत सम्झी जोगी ऐं सन्यासी थी गुज़ारींदा हुआ। किरिस्ताननि में नफ़सानी ख़्वाहिश खे एतिरो ख़राबु सम्झण में ईंदो हो जो केतिरा पादरी ऐं औरतूं सारी ज़िंदगी मुजरिद जती सती रही इबादत में गुज़ारींदा हुआ। मुसलमाननि में 5 वक़्त निमाज़ लाइ वज़ू करणु, कपिड़नि खे ग़िलाज़त खां साफ़ रखणु ऐं नशेदार शयुनि खां परहेज़ करणु मुख्य ॻाल्हियूं शुमार कयूं वेंदियूं हुयूं। लेकिन उन्हनि में के कलंदर ऐं जती फ़क़ीर उमिरि भर छड़ा रहिया थे। जेतोणीकि मुसलमाननि जी अक्सरियत शादी कंदी हुई, छाकाणि त पैगम्बर ख़ुदा ख़ुदि अहिड़ी ज़िंदगी गुज़ारी हुई, पर ग़ैर औरत ॾे बदनीयत सां निहारण ऐं ज़ना करण जी सख़्तु मन हुई। ख़ासि करे तरीक़त जे पांधीअड़े खे उतां थियण जो इम्कान ॿुधायो थी वियो। उन करे मुसलमान औरतुनि में बुरके ऐं परदे जी सख़्तीअ सां पाबंदी थियण लॻी। मुसलमाननि में गोश्त मच्छी वरताइण जी मनव न हुई, पर के जानवर पखी ऐं पाणीअ में रहंदड़ साह वारा खाइण नाजाइज़ करार ॾिना थी विया। खाधो घटि खाइणु, रोज़ा रखणु ऐं 5 वक़्त निमाज़ पढ़णु हर फ़र्द ते लाज़मी हो। मुसलमाननि में चवणी हुई त अंदर ज़ताम ख़ालिदार के दर्दे नोज़ मारफते बीनी। सादी माना अंदरि घणे खाधे खां ख़ाली रखो,
अंदरि घणे खां ख़ाली रखो त उन में रूहानी राज़ ॾिसी सघीं। मंझंदि मुर्शिद तरफ़ां ख़ुदा शनासीअ लाइ जुदा जुदा विर्द ऐं वज़ीफ़ा तस्बीह उन ते मुरीद खे पढ़ाया वेंदा हुआ। क़ुर शरीफ़ जो दौरु करणो हो ऐं अक्सर बावज़ू रहण जी हिदायत कई वेंदी हुई। शबे बेदारी या रातियूं जागी इबादत ऐं गौर फ़िक्र करणु, अंदरि उजड़णु ऐं रवैयाई सादिका लाइ ज़रूरी सम्झिया वेंदा हुआ। सारी राति सुभान जागी जन यादि कयो, उन जे अब्दुल लतीफ़ चए मिटीअ लधो मान, कोड़े कन सलाम अची आतण उन जी। शाह लतीफ़ मुर्शिद तरफ़ां मुरीद खे ज़िक्र ज़ाती करायो वेंदो हो। मुस्लमाननि में सालिह ॿिनि क़िस्मनि में विरायल हुआ। मुस्लमाननि जे अक़ीदे मूजिबि रूह सदाईं जहिरा हुआ। ख़ासि करे वलीउल्लाहनि जूं दरगाहूं फैज़ मिलण जो मर्कज़ सम्झबियूं हुयूं, जिते विर्द वज़ीफ़ा कढणु, चिलाकशी करणु, अस्तग़फ़ाराऊं कढणु फ़ाइदेमंद सम्झा थी विया। उन लाइ हक़ शनासीअ जे ॻोल्हा में सभु निमाज़ूं पाबंदीअ सां पढ़णु, रमज़ान जा रोज़ा रखणु, थोरो ऐं पाक साफ़ खाधो खाइणु शुरू कयो। को वक़्तु त मांस मच्छी बि न वरताईंदो होसि। रातियूं जागी तहजुद पढ़णु, चिला कढणु, वज़ीफ़ा पढ़णु, बुज़ुर्गनि जे मज़ारनि जूं ज़ियारतूं करणु, ख़तमा ॾियारणु, उर्स ऐं ख़ैरात करणु ऐं दरवेशनि जी सोबत सां ज़िंदगी शुरू कयमि। जॾहिं ज़िंदा बुज़ुर्गनि जी सोबत मां मुस्तफ़ीज़ थियुसि से हेठियां हुआ। काज़ी मखदूम बसीरुद्दीन अलिया सेवाणी, सखी कबूल मोहम्मद फारूकी दराज़ा, मिर्ज़ा कलीज बेग साहब टंडो ठोड़ो हैदराबाद, अलामा आया काज़ी हैदराबाद, ख्वाजा हसन निज़ामी दिल्ली, राधा स्वामी गुरु अलाहाबाद, कृष्णा मूर्ति मद्रास अमेरिका, मौलाना हुसैन अहमद मदनी दिल्ली, ख्वाजा मोहम्मद हसन जान सरंदी टंडो साईंदाद, मौली गुलाम अहमद साहब मलकाणी दादू, पीर मियाँ मोहम्मद शाह ज़िकरी सकरंड, दादा जेठमल परसराम कराची, मियाँ अब्दुल रहीम साहब दर्स मुला कात्यार। काज़ी मखदूम बसीरुद्दीन अलय सेवाणी, ही बुज़ुर्ग सेवण जे काज़ियुनि मां हिकु गोशा नशीन दरवेश हो। अक्सर सेवण वञण बैदि हिन सां मुलाक़ात कंदो होसि। खेसि मूं बार बार अर्ज़ु कयो त मूंखे सियासी ऐं समाजी कमनि में रूहानी तस्कीन नथी अचे, बल्कि नाले, नामूस, इज़त ऐं मोतबरीअ जी ख़्वाहिश पैदा थिए थी। दुश्मननि ऐं हसद सां वास्तो पवे थो। मूंखे शक हो त उन्हनि ॻाल्हियुनि ज़रिए ख़ुदा शनासी हासिलु थियणु महाल हुई। तंहिं करे दिलि पे घुरियो त उन्हनि खे तर्क करे सिधो रूहानी तरक़ीअ ज़रिए ख़ुदा खे नज़दीक थियां, उन में मुंहिंजी रहबरी करियो। उन ते फरमायाई त रूहानी तजली बिजलीअ वांगुरु हुई, जा रोशन थियण ते ॿियनि खे बि रोशन करे थी। उहा वटसि एतिरे ई मिक़दार में न हुई जो संदसि मुशरफ़ खां वधीक ॿियनि जे कमु अची सघे। वधीक चयाईं, तुंहिंजी ख़िदमत ख़ल्क़ जो कमु तो लाइ बाहिस निजात थियण वारो आहे। जे तूं नियत साफ़ सां लालच ऐं ख़ुदगर्ज़ीअ खां परे रही कमु कंदो रहंदे त तोखे नालो, नामूस, इज़त ऐं दुश्मनियूं राह हिदायत खां गुमराह करे न सघंदियूं। पर जे हरू भरू ज़िक्र ज़ाती पचाइण जो शौक़ु दामनगीर अथई त उन ॾस में ॿ बुज़ुर्ग तुंहिंजी मदद करे सघनि था। हिकु चश्मा जो बुज़ुर्ग कोइटा वारो, ॿियो ख्वाजा मोहम्मद हसन जान सरंदी टंडो साईं दादा वारो। पाण पोएं बुज़ुर्ग वटि वञण खे तरजीह ॾिनाई। नंबर 2 सूफ़ी सखी कबूल मोहम्मद साहब अलय दराज़ा। ही साहब दराज़नि वारे सूफ़ी दरगाह ख्वाजा साहिब रिने अलय फारूकी हज़रत सचल सरमस्त जो सजादा नशीन हो। ॿिन्ही बुज़ुर्गनि जो कलाम अॻे पढ़ियो हुउमि। ही वहदतुल वजूदी बुज़ुर्ग हुआ। शाह अब्दुल लतीफ़ भेटाईअ लाइ चवंदा आहिनि त जॾहिं पाण दराज़नि में विया हुआ त उन वक़्तु सचल सरमस्त नंढो हो। उनखे ॾिसी फरमायो हुआऊं त मूं जेको कुनू चाढ़ियो आहे उन जो ढकण ही नौजवान खणंदो। यानी शाह साहब जेकी वहदतुल वजूदी ज़िक्र सलूकी अंदाज़ में पेश कयो हो, तंहिंखे हू खोले मंसूरी अंदाज़ में पेश कंदो। 6 अक्टूबर 1964 ईस्वीअ ते शेख बहाउद्दीन सां गॾिजी ऐं सखी साहब जी मुलाक़ात ऐं सचल सरमस्त जी ज़ियारत लाइ दराज़ आयुसि, जिते सखी साहब सां मुलाक़ात थी। ही साहब घणो वक़्तु इस्ग़राक़ जी हालत में ॾिठमि। संदसि ख़ानकाह ते हिंदू मुस्लिम ॿई यकसां ईंदड़ हुआ। पहिरियों दफ़ो ज़िंदगीअ में हिंदू मुस्लिम इतिहाद जो निज़ारो उते ॾिठमि। बाद में जॾहिं थियोसॉफिकल सोसाइटीअ में वञणु लॻुसि त उहो इब्तिदाई असरु ग़ालिब रहियो।
विच में फ़िरके वाराना ऐं तसबी असरनि हेठि रहियुसि, लेकिन वरी हिन वक़्तु कसरत मज़ाहिब पोयां वहदत खे परखण लाइ इब्तिदाई असर खणी क़दुरु कारआमद थिया आहिनि। सियासत मुल्क में मुस्लमाननि जे जुदागाना क़ौमी नज़रिए खे तर्क करे सिंधी वतन जे बुनियाद ते क़ौम जे तसवुर लाइ ही असर जवाबदार आहिनि। ही जायूं मुहबत जा मैखाना आहिनि जिते इंसानी इतिहाद ऐं अमन जा सबक़ सिखजनि था। नंबर 3, मिर्ज़ा कलीच बेगल टंडो टोड़ो हैदराबाद। ही साहब सिंध जे मिर्ज़ा ख़ानदान मां रिटायर्ड डिप्टी कलेक्टर हो। हिन 100 किताब मुख़्तलिफ़ मज़मूननि ते लिखिया हुआ, जन मां केतिरा ॿियनि ॿोलियुनि मां तर्जुमो कया हुआईं त के पाण लिखिया हुआईं। तक़रीबन हर मज़मून ते किताब लिखियल हुअसि। मज़हब, फ़लसफ़ो, तारीख़, किस्सा, नाविल, नाटक, तसव्वुफ़ वग़ैरह ते किताब लिखिया हुआईं। हू साहब आला पाए जो शाइर बि हो। केतिरा किताब शहर ते लिखियाईं। हू अदीब ऐं शाइर त हो, लेकिन सभ खां वॾी सिफ़त उहा हुयसि त हू साहिब दिलि हो। ऐं जॾहिं हैदराबाद वेंदो हुउसि त संदसि मुलाक़ात मां मुस्तफ़ीज़ थियण जी कोशिशि कंदो हुउसि। संदसि सोबत वक़्तु शाह साहब जो हेठियूं बेत ठहकी अचे थो। वेठे जनी वटि ॾुखंदो ॾूर थिए, तूं तनी से कट ओॾा अॾे पखड़ा। उहो संदसि सोबत ऐं मुलाक़ातुनि जो असरु हो, जंहिं मुंहिंजे अदबी ज़ौक़ में इज़ाफ़ो कयो, जंहिं करे किताबनि पढ़ण जो शौक़ु ज़्यादा थियो। शाह लतीफ़ जी हयातीअ ते किताब लतीफ़ी लुगात शाह जो रिसालो लिखी। हिन उन दौर में शाह ॾे पढ़ियल माण्हुनि खे राग़िब कयो। हू क़दीम सिंधी तहज़ीब जो मुजस्समो हो। संदसि मजलिस में विहण मां साहु ईंदो हो। हिन में तअजुब जी ज़रा बि बोइ न हूंदी हुई। हिन में तअजुब जी ज़रा बि बोइ न हूंदी हुई। हिंदू मुस्लमान क़िरस्तान सभई संदसि सोबत मां यकसां मुस्तफ़ीज़ थींदा हुआ। उन वक़्तु सिंधी ज़ुबान में लिखियल किताबनि जी कमी हुई। चंद हिंदू मुसनिफ़ ऐं ही हुआ जन हाल हार उन कमीअ खे दूर करण जी कोशिशि कई हुई। नंबर 4, अलामा आई काज़ी। काज़ी में इमदाद अली साहब जा वॾा अंसारी ख़ानदान मां असुल पाट ज़िले दादूअ जा वेठल हुआ। अलामा साहब जे वालिद मियां इमाम अली सरकारी मुलाज़मत सांगे लॾे अची हैदराबाद शहर में सुकूनत अख़्तियार कई हुई। सिंध, बम्बई ऐं अलीगढ़ मां तालीम हासिल करे इंग्लैंड ॾे 1907 ईस्वीअ में तालीम वठणु वियो, जितां बैरिस्ट्री पास करे 1911 ईस्वीअ में मोटी सिंध में आयो। पहिरीं अदालती खाते में नौकरी करे पोइ मुताले ऐं गौर फ़िक्र में मशगूल रहियो। साणसि मुंहिंजी वाक़फ़ियत 1929 ईस्वीअ खां थी। संदसि सोबत ऐं मुलाक़ातनि मूं ते निहायत गहरो असरु कयो। ज़िंदगीअ जे हर मसइले में हिन मुंहिंजी रहबरी कई। मज़हब जी सही माना सम्झाइण, इल्म खे वसी कराइण, अमली ज़िंदगीअ में हिदायतूं ॾियणु, इश्क जे ॻंढियुनि खोलण ऐं इसरार ॿुधाइण में हीउ मुंहिंजो मुर्शिद, उस्ताद, लीडर ऐं रहबर हो। मुंहिंजी ज़िंदगीअ जे हर मसइले ते हावी हो। संदसि सोबत बाद मूंखे हेठियुनि ॻाल्हियुनि जी परूड़ पई। काइनात रिथा ऐं मक़सद सां वजूद में आयल हुई। मसइले वहदतुल वजूद वेदांत जे हर शोबे ते असर जी साझा ऐं वाक़फ़ियत हासिल थी। उन जे मुताबिक़ हर शइ जो मर्कज़ ज़ाते इलाही हो। ॿियूं सभु शयूं उन जे सिफ़ात तजली या परतो हुयूं। उन जे तालीम ज़रिए सिंध जी सूफ़िया इकराम जहिड़ो शाह इनायत, शाह अब्दुल लतीफ़, सचल सरमस्त वग़ैरह जे कलाम जी माना ऐं मतिलब जो पतो पवणु लॻो। नंबर 3, कसरतुल मज़ाहिब पोयां बुनियादी वहदत। उहो काज़ी साहब जी सोबत जो फैज़ हो, जितां मालूम थियो त इंसान ज़ात लखनि वरियनि खां हिन दुनिया में पैदा थियल हुई। उन जी पैदाइश खां वठी इंसाननि में के अक़ीदा, रस्मो रिवाज ऐं इबादतुनि जा तरीक़ा मुरवज पे रहिया हुआ, जन मुख़्तलिफ़ ज़माननि, मुल्कनि ऐं क़ौमुनि जे ज़रूरतुनि ऐं तक़ाज़नि मुताबिक़ जुदा जुदा सूरत अख़्तियार कई हुई ऐं आहिस्ते आहिस्ते थी आलमगीर मज़हब बनिया हुआ। उहे सभु ॻाल्हियूं कानून इर्तिका फितरत मूजिबि मुख़्तलिफ़ दौरनि जे ज़हनी मयारनि, वक़्ती ज़रूरतुनि ऐं समाजी तक़ाज़ाउनि मुताबिक़ हिक ई ज़ंजीरी सिलसिले जूं कड़ियूं हुयूं। इस्लाम उन नुक़्ता निगाह जी अफ़शाई राज़ जो पैगाम आंदो हो, जंहिं ज़ाहिर जी कसरत मज़ाहिब पोयां बुनियादी वहदत ॾेखारे तसलसुल हयात, इतिहाद इंसानी, अमन आलम ऐं तरक़ी अशिया जो राज़ सम्झायो थे। नंबर 4, इस्लाम कानून फितरत खे महदूद ऐं मुकमिल ॼाणणु रूह इस्लाम जे ख़िलाफ़ हो। दुनिया जी हर शइ मुसलसल इर्तिका पज़ीर हुई। दौर बदिलबा रहनि था, जहिड़ो कि इब्तिदा में पथर जो दौर हो, पोइ
कुट जो दौरु आयो, उनखां पोइ लोह जो दौरु थियो, वहशाना दौरु, बदोयाना दौरु, ज़राअती दौरु, तिजारती दौरु, हुनरी दौरु, साइंसी दौरु हिक ॿिए जे पुठियां ईंदा रहिया। हर दौर जा दस्तूर, कानून ऐं अक़ीदा मुख़्तलिफ़ हुआ। तंहिं करे उन्हनि कानूननि, दस्तूरनि ऐं अक़ीदनि खे महदूद ऐं मुकमिल करे छॾणु उन जे इर्तिकाई कानून जे ख़िलाफ़ हो। असांजो कमाल कानून इर्तिका जे राज़ जी परूड़ हो ऐं न उनखे चंद शरई कानूननि, अक़ीदनि ऐं इबादतुनि जी मजमूए में महदूद करण में। 5 दीन वहदत, ख़्याल ऐं अमल जो मजमूओ हो। उन मूजिबि हर साल माण्हू जो ज़ाहिरी तरह कहिड़े बि मज़हब जो पोइलॻ हो, मुस्लमान शुमार थियण जो हक़दार हो, ऐं हर गैर साल माण्हू पोइ ज़ाहिर तरह हू मुस्लमाननि जे जमायत में छो न शामिल थियल हुजे, गैर मुस्लिम शुमार थी सघण जो अहल हो। संदसि उन ई तालीम करे मूं ते ही राज़ अफ़शा थियो त इस्लाम जो इंसान ज़ात सां नंढ वॾाई, ज़ात पात, रंग ऐं नस्ल जा तफ़ावत मिटाइण ऐं मुख़्तलिफ़ मज़हबनि ऐं फ़िरक़नि जे नाले में माण्हुनि जे विच में खड़ी कयल दीवारनि खे ड्राहिण आयो हो। सो कहिड़ी तरह जुदा गिरोह या क़ौम बणिजी इख़्तिलाफ़, अॻिराई, तशदुद ऐं हिकहटीअ जो बाइस बणिजी सघियो थे। 6 सरज़मीन सिंध जे रहाकुनि खे इंसान ज़ात जे इत्तिहाद, अमन ऐं तरक़ीअ लाइ ख़ासि पैगाम हुआ। उन पैगाम जो मक़सदु मशरिक़ जे रूहानी तालीम ऐं मग़रिब जे मादी साइंसी तजुर्बनि ऐं तालीम में इम्तिज़ाज आणे इंसानी इत्तिहाद, अमन ऐं तरक़ी हासिल करणो हो। इत्तिहाद इंसानीअ जी कुंजी मुहबत ऐं मसावात जे हथ में हुई। चूंडियल माण्हू ऐं क़ौम जो तसवुरु इत्तिहाद इंसानीअ जे राह में रुकावट हो। सिंध ज़माना क़दीम खां कोयला फैला, अदम तशदुद जे प्रचारक रही हुई। सिंध बकाई बाहमीअ जो सबक़ थे सेखारियो। काज़ी साहब जे सोबत मूंखे रही मां सोन बनाइण जो रस्तो ॾेखारियो। हिन जे वसीले मूंखे हज़रत रसूल ख़ुदा मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे दर्जे रहमतुल आलमीन जी शनाख्त थी। हू फ़ना फिल रसूल बुज़ुर्ग हो। उहो दर्जो तॾहिं हासिल थी सघंदो जॾहिं इंसान ज़ात जी मुहबत बिना इम्तियाज़, रंग, नस्ल, मज़हब ऐं क़ौम जे दिलि में समाइजी वियल हुजे। संदसि सलाहियतुनि ऐं रहबरीअ जो ज़्यादा अहवाल जुदा जुदा फ़सलनि में ॾिबो। 5 ख्वाजा हसन निज़ामी दहलवी। ही साहिबु ख्वाजा निज़ामुद्दीन अल चिश्तीअ जे ख़ादिमनि मां हो। केतिरनि किताबनि जो मुसन्निफ़ ऐं चिश्तिया तरीक़े जो ॼाणू हो। ख्वाजा निज़ामुद्दीन अल ख्वाजा मुईनुद्दीन अल अजमेरीअ जे सिलसिला चिश्तिया सां वास्तो रखंदड़ हो। उहे बुज़ुर्ग ऐं संदन दरगाहूं इत्तिहाद इंसानीअ जूं पैगाम रसां हुयूं। उन्हनि सां वाक़फ़ियत या लाॻापो किताबी मालूमात खां घणो मथे हो। साणसि मुंहिंजो 21 नवंबर 1927 ईस्वीअ ते कराचीअ में मिलणु थियो। हिन खां हेठियां सवाल पुछियमि, हज़रत आदम खां अॻे माण्हू हुआ या न? रूह जो सभ खां घटि दर्जो कहिड़ो हो ऐं संदसि इर्तिका केसी ताईं थियण वारी हुई? क़यामत ऐं उन सां वास्तो रखंदड़ ॻाल्हियुनि जो मफ़हूम छा हो? नज़रियाए तनासुख मुताबिक़ 84 लख जूणियुनि जे चकर, कर्मनि जे ईंदड़ ज़िंदगीअ ते असर ऐं अॻियनि ज़िंदगीअ जे तजुर्बनि जो नई जूण में यादि न पवण बाबति सवाल पुछियमि। नंढे हूंदे ऐं वॾे हूंदे जे अकुल में तफ़ावत जा कारण दरियाफ़्त कयमि। रूह आवागुन चकर मां कीअं निकिरंदो? जवाबु ॾिनई जे रवाजी मुलनि खां ज़्यादा मालूमात वारा हुआ, लेकिन सवाल कयल मसइलनि ते पूरी रोशनी न विझी सघिया। ॿियो दफ़ो खेसि दिल्लीअ में 1930 ईस्वीअ ते मिलियुसि। संदसि किताब पढ़ंदो रहंदो हुउसि, जन मूं ते काफ़ी असरु कयो ऐं मालूमात मुयसरु कई। ख़ासि करे सरमद शहीद जी सवान उमिरी, जंहिंजो दीबाचो मौलाना अबुल कलाम आज़ाद लिखियो हो। रोज़ाना डायरीअ में अॻिते लिखंदो हुउसि, पर हिन जी डायरीअ जा रिसाले में लिखंदो हो, मूंखे डायरी लिखण जी ज़्यादा तहरीस ॾियारी। 6 राधा स्वामी गुरु अलाहाबाद। राधा स्वामी मजोबानी 1818 ईस्वीअ में आगरा जे शहर में पैदा थियो। 1878 ईस्वीअ में वफ़ात कयईं। उन जी वफ़ात खां पोइ संदसि तालीम जा 2 मर्कज़ थिया, हिकु आगरा ऐं ॿियो इलाहाबाद में। हिन मत जा पोइलॻ निहायत मुनज़म तरीक़े रहनि था ऐं प्रचार कनि था। उन्हनि में हिंदू, मुस्लमान ऐं करस्तान दाख़िल आहिनि।
आगरा जो मर्कज़ मूं वञी ॾिठो जो हिकु वॾी कॉलोनीअ में हो। उनजो वास्तो न सिर्फ़ु माण्हुनि जी तालीम ऐं तरबियत सां हो, पर उन्हनि जी रिहाइश, गुज़रे मुआश, समाजी ज़िंदगी, हुनर वग़ैरह ते मुश्तमिल हो। उते हिकु सिंधी हिंदू उनजो सेक्रेटरी हो। ज़िले लोकल बोर्ड कराचीअ जो जॾहिं प्रेसिडेंट होसि त कराचीअ में घणो वक़्तु रहंदो होसि। उन ई वक़्तु धारे अलाहाबाद वारो गुरु कराची आयल हो जो क्लिफ्टन जे हिकु बंगले में अची रहियो हो। कराचीअ जे हिकु हिंदू दोस्त रिझोमल आडवाणी जो उन ई गुरूअ जे मोतकदनि मां हो, जे मार्फत संत साहिब जे सबू गाही क्लासनि में वञण जो मौक़ो मिलियो। उन जे तक़रीरुनि ज़रिए तसौफ़ जे मुख़्तलिफ़ पहलुअनि जी वाक़फ़ियत थी। उन वटां चंद किताब बि पढ़ण लाइ मिलिया, जहिड़ो संत मत कैटेकिज़म, राधा स्वामी सहाई नज उपदेश, राधा स्वामी मत संदेश, मसार बचन नशर, मसार अपदशन राधा स्वामी। संदन ख़ासि ज़ोर शब्द जे रमूज़ जी सम्झाणीअ ते हो। संदन चवणु हो त काइनात शब्द आवाज़ ज़रिए वजूद में आई हुई, उन करे शब्द या ज़िक्र ज़ाती जे माना परूण बाद रमूज़ ख़ल्क़त काइनात मालूम थी सघंदा। संदन तालीम सवालनि जवाबनि ज़रिए सम्झाइण जी कोशिशि कयल आहे। मिसाल तौरु उन जे ॿिनि सवालनि ऐं जवाबनि खे हिते बयानु करियां थो। सवाल नंबर 1, संत मत या राधा स्वामी पंथ छाखे चइजे थो? जवाब, संत मत तसौफ़ तमामु रूए ज़मीन जे मज़हबनि जो जोहर आहे, तमामु इल्म हिकमत जो अख़्ज़ आहे, जंहिंखे फ़िक्राई कामिल बेशुमार तजुर्बनि ऐं तालीम बाद हासिलु कयो आहे, जंहिंजे ज़रिए सचे मालिक जी ॼाण, उन जे मिलण जो रस्तो ऐं मंज़िलुनि जो पतो पए, सची ख़ुशी ऐं निजात हासिलु थिए थी। हिन तरीक़े जी ॼाण उन्हनि माण्हुनि वास्ते मुफ़ीद आहे जे हक़ जा ॻोल्हाऊ ऐं रूह जी निजात ऐं तरक़ीअ जा फ़िक्र रखंदड़ हूंदा आहिनि। लेकिन जिन माण्हुनि मज़हब खे ज़रिए रोज़गार, बहस मुबाहिसे, दिलि विंदराइण, तफ़रीह तबई जो शुगुल बनायो आहे, तन खे ही मत न फ़ाइदो ॾींदो न उन्हनि जी सम्झ में ईंदो। दरवेशनि उनखे सुरत शब्द जोग जे नाले सां सॾियो आहे। सवाल 2, सुरत फ़हम इदराक छाखे चइजे थो? जवाब, जहिड़ीअ तरह तसौफ़ तमामु मज़हब जो जोहर आहे, अहिड़ीअ तरह सुरत तमामु जिस्म ऐं मौजूदात जो जोहर आहे। उनखे रूह या जीअ आत्मा बि सॾीनि था। उन्हनि जी ताक़त सां जिस्म, हवास, ख़मसा वग़ैरह कमु कनि था। उन में सारी दुनिया जा इल्म ऐं हुनर लिकियलु आहिनि। पोइ जेको बि माण्हू सची दिलि सां महिनत करे उन जे कंहिं बि राज़ मालूम करण जी कोशिशि करे थो त दिलि जी मुराद पाए थो। जिस्म अंदरि रूह जे असली मक़ाम अखियुनि जे पोयां आहे। जिस्म अंदरि रूह जो असली मक़ाम अखियुनि जे पोयां आहे। उन जो मक़सदु आद शब्द यानी अज़ली आवाज़ में आहे। अहिड़ी तरह वरी अज़ली आवाज़ छा आहे, उन जो जवाबु ॾिनो वञे थो। 7 श्री कृष्णा मूर्ति अमेरिका। हिसाब थियोसॉफिकल सोसाइटीअ जे सदर डॉक्टर एनी बेसेंट जो चूंडियल ऐं तरतीब याफ़्ता बुज़ुर्ग आहे, जंहिंखे डॉक्टर साहब इल्म जे उस्ताद जे नाले सां सॾियो। डॉक्टर साहब एनकलियोन नाले सां उनखे सॾे संदसि अॻियुनि जूणनि जे ज़िक्र में हिकु किताब बि लिखियो आहे। हिन साहिब सां थियोसॉफिकल सोसाइटीअ सां तालुक़ु रखण सबबि कराचीअ में 2-3 दफ़ा मिलण जो मौक़ो मिलियो आहे। ही कराची अचण वक़्तु संदसि जाइ रिहाइश ते मख़सूस माण्हुनि सां गुफ़्तगू करे सवालनि जा जवाब ॾींदो हो, जे सभु संदसि सेक्रेटरी लिखी छॾींदा हुआ, जिन खे किताबी सूरत में शाया कयो वेंदो हो। उहो असुलु मद्रास जो हो, पर हाणे अमेरिका कैलिफोर्निया में रहियो थे। हिन जे अखियुनि में अलस्ती खुमार हो, जिन में नज़र करण सां अहले दिलि खे नशो चढ़ी वेंदो हो। हिन जे क्लासनि वक़्तु गुफ़्तगू ग़ैर मामूली फ़िक्र अंगेज़ हूंदी आहे। जे ॻाल्हियूं अॻे सम्झ में न थे आयमि, तन जो पतो संदसि गुफ़्तगूअ ज़रिए पियो हो। हिसाब इल्म लदनीअ जा राज़ सम्झाइण जो माहिर आहे। संदसि किताब ऐं लेक्चरनि जा रिसाला अॻे ई पढ़िया हुअमि, पर कलम बंदि कयल किताबनि ऐं रूबरू जे सोबत ऐं असर में वॾो तफ़ावत हो। गुड़ न सुञापे ॻाल्हिए, जहाँ जहाँ गुड़ न खा। संदसि किताब पाथ राहे हक़ पढ़ण बाद ससुईअ जो पुन लाइ कयल सफ़र शाह साहब जे कलाम में ॾिनल यादि आयो ऐं ख़्वाजा फरीदुद्दीन अतार जो मंतक तौर जदीद ज़ुबान में सम्झ में आयो।
संदसि किताब कमेंटरीज़ ऑन लाइफ, ज़िंदगीअ जा तग़युर, हिकु मज़मून जे इख़्तिसार मां पतो पइजी सघंदो त इश्क ऐं अकुल खे कहिड़नि लफ़्ज़नि में पेश करे थो। फ़िक्र अक़िल संदसि जज़्बाती मालूमात सां इश्क न आहे। अकुल इश्क जो इनकार आहे। अकुल हाफ़िज़े जी पैदावार आहे। इश्क हाफ़िज़ो न आहे। जॾहिं तूं कंहिं प्यार वारे माण्हूअ खे यादि थो करीं त उहो ख़्याल या यादि इश्क न आहे। तूं दोस्त जे आदतुनि, अख़लाक ऐं मिज़ाज बाबति ग़ौर थो करीं त उहो इश्क न आहे। अकुल जुदाईअ जी पैदावार आहे। ज़मान, मकान, फ़िराक सभु अकुल मां पैदा थियनि था, पर जिते अकुल जी इंतिहा थिए थी उतां इश्क शुरू थिए थो। संदसि किताब फर्स्ट एंड लास्ट फ्रीडम मां हिकु टुकड़ो मालूमात लाइ ॾियां थो, जंहिंजो सिरो आहे त अकुल ज़रिए ज़िंदगीअ जा मसइला हल थी सघनि था। अकुल के मसइला हल करे न सघियो आहे ऐं आउं सम्झां थो त न आईंदा उन ज़रिए हल थी सघणा आहिनि। असां हिन वक़्त ताईं अकुल ते ज़िंदगीअ जे मुंदल मसइलनि खे हल करण लाइ मदार रखियो आहे। जेतिरे क़दुरु अकुल वधीक आहे ओतिरे क़दुरु मुख़्तलिफ़ दस्तूर, नज़रिया ऐं ख़्याल पैदा थियनि था, पर उन्हनि न मसइलनि खे हल कयो आहे, न आईंदा उन्हनि मां हल थियण जी उमेद रखी सघिजे थी। अकुल मां हल नथो निकिरे। अकुल असांखे मुश्किलातुनि मां ॿाहिरि नथो कढे जेसीं ताईं अकुल जो अमल करे करे थो उन वक़्त ताईं इश्क हासिल न थींदो। ज़िंदगीअ जे मुश्किल मसइलनि खे सिर्फ़ु इश्क हल करे सघे थो। उहो कृष्णा मूर्तिअ जो करिश्मो हो जंहिं मूंखे मिजाज़ वक़्ति सबलिमिट कसीफ़ मां लतीफ़ ॾे छिकियो, ज़ुल्मात मां नूर ॾे नियो, तज़किया नफ़्स ऐं ज़िक्र ज़ाती ज़रिए जिन ॻाल्हियुनि जी मालूम करण जी तमन्ना हुई तन खे फ़िक्र जे घोड़े ते सवार करे उन दुनिया ॾे वठी वियो, जंहिं लाइ शाइर चयो आहे त आना के खाके रा ब नज़र कीमियाई कुनंद, आया बूद के गोशाए चश्माए बिना कुनंद। 8 मौलाना हुसैन अहमद मदनी अलैहिर्रहम। ही साहब दारुल उलूम देवबंद जो मुदरिस आला हो। देवबंद हिंदुस्तान जे मुसलमाननि लाइ तरक्की पसंदाना मज़हबी अक़ीदनि ऐं हुरियत पसंद सियासत जो मर्कज़ रहियो आहे। अॻियनि बुज़ुर्गनि बाबति सिर्फ़ु किताबनि में पढ़ियो हुउमि, पर उन मकतबा फ़िक्र सां वास्तो रखंदड़ ही पहिरियों साहब हो जंहिंसां मुलाक़ात 1920 ईस्वीअ जे ख़िलाफ़त तहरीक वक़्तु थी। ही साहिब न सिर्फ़ु इस्लाम जी जदीद तशरीह में माहिर सम्झो वेंदो हो, पर हिकु हद ताईं पीर तरीक़त बि शुमार कयो वेंदो हो। उन वक़्तु धारे मज़हब में ज़िक्र कयल केतिरनि ई मसइलनि ते के सवाल पैदा थींदा हुआ जे कलम बंदि करे छॾींदो होसि ऐं ग़ौर फ़िक्र या किताबनि पढ़ण ज़रिए हल न थी सघंदा हुआ त अहिड़नि बुज़ुर्गनि खां उहे सवाल पुछी मालूमात में इज़ाफ़ो कंदो होसि। 27 अक्टूबर 1927 ईस्वीअ धारे शेख अब्दुल मजीद सिंधी सिंध जे मुसलमाननि जी इस्लाह लाइ हिकु तनज़ीमी कॉन्फ्रेंस कराचीअ में सॾाई हुई। उन में मौलाना हुसैन अहमद मदनी बि आयल हो, जंहिंखां हेठियुनि मसइलनि ते सवाल पुछिया। सवाल नंबर 1, रूह पहिरीं खां ख़लकियल हुआ या बदन में सरजण या ॼमण महिल वजूद में अचनि था। जे अॻे पैदा थियल हुआ त बदन में अचण खां अॻु कॾहिं पैदा थिया हुआ ऐं बदन में अचण खां अॻे किथे रहियल हुआ। सवाल नंबर 2, रूह असल में हिकु शइ आहे या जुदा जुदा आहिनि। सवाल नंबर 3, जानदार या माण्हूअ जे मरण खां पोइ रूह ज़िंदा रहे थो या न, जी हा त उनजो जिस्म सां कहिड़ो लाॻापो या वास्तो रहे थो, उनजो क़ब्रिस्तान सां लाॻापो रहे थो या न, ख़त्म ऐं ख़ैरात मां रूह खे को फ़ाइदो पहुचे थो या न। सवाल नंबर 4, क़यामत ॾींहुं वरी जहिड़े थियण वक़्तु रूह खे साॻियो कालब मिलंदो या नओं मिलंदो। सवाल नंबर 5, मैदान क़यामत हिन ज़मीन ते थींदो या कंहिं ॿिए हंधि। सवाल नंबर 6, रूह ख़ल्क़ आहे या अमर। सवाल नंबर 7, आलम बरज़ख छा हो, मुनकर नकीर, पुल सरात, मीज़ान, रोज़े मीसाक, बहश्त ऐं दोज़ख छा हुआ। सवाल नंबर 8, जिन शैतान मलाइक छा हुआ, जिन शैतान मलाइक छा हुआ ऐं किथे हुआ। सवाल नंबर 9, हज़रत आदम कॾहिं पैदा थियो, उन खां अॻु माण्हू हुआ या न। सवाल नंबर 10, याजूज माजूज केरु हुआ ऐं किथे हुआ। सवाल नंबर 11, तूफ़ान नूह किथे वाक़िअ थियो हो, एराज़ी केतिरी हुयसि ऐं कॾहिं थियो। सवाल नंबर 12,
मसइला हमा ओस्त ते संदसि कहिड़ो रायो। पाण हतुल इम्कान क़दीम रिवायती एतिक़ादनि खे नज़र में रखी अकुल जे ज़रिए उन्हनि मसइलनि ते रोशनी विझण जी कोशिशि कयई, लेकिन उहे जवाब जदीद ज़माने जे तालीमी याफ़्ता माण्हूअ खे तस्लीम ॾियण में काफ़ी न हुआ। वधीक अहवाल मालूम करण लाइ हेठियां किताब पढ़ण जी हिदायत कयई। अल्ताफ़ क़ुदुस शाह वलीउल्ला, अवारिफ़ुल मुआरिफ़ शहाबुद्दीन सहरवर्दी, अबरेज़ शाह अब्दुल अज़ीज़ दहलवी। सियासी मसइलनि ते संदसि नंढी किताब क़ौमियत जे मसइले मूंखे घणी मालूमात मुयसरु कई। मज़कूरा बाला सवालनि जे हिकु जियद आलिम खां पुछण मां मालूम थींदो त ज़िंदगीअ जे मुख़्तलिफ़ मसइलनि सम्झण लाइ न सिर्फ़ु किताबनि मां फ़ाइदो हासिलु कंदो आयुसि, पर मशहूरु मारूफ़ बुज़ुर्गनि खे तफ़्तीश बि कयमि थे। जेकॾहिं जीअं ॾिठो आहे मूं ते नुक्ता चीनी कंदड़ हज़रात मथे ज़िक्र कयल सवालनि जे पस मंज़र में उन किताब खे ॾिसनि त मुमकिन आहे त घटि सख़्तु रवैयो इख़्तियार कनि।